अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ो ज़बरदस्त आइडिया शेयर कयां थी। हे हिकिड़ो सिंपल प्रिंटेड कपिड़ो हुयो जंहिंमें हे नंढा नंढा गुल बि हुया ऐं हे वॾा वॾा गुल बि हुया। त इन कपिड़े मां वॾनि गुलनि वारा पीसिस मां कटे अलॻि कया। हे मां ठाहियां थी कुशन कवर्स ऐं हिननि में मां छा चेंज कयो आहे तव्हां ॾिसो त हिन में ऐं हिन में छा फ़र्क़ु आहे। हिन में एम्ब्रॉयडरी कई आहे मां इन ई साॻे प्रिंटेड कपिड़े खे ग्रीन जेतिरो बि हिन जो हुयो उनखे मां ग्रीन कलर जे धागनि सां हाईलाइट कयो आहे। सिंपल एम्ब्रॉयडरी स्टिचिस हणी करे हे ॾिसो सभिनी में। सो ग्रीन जो एतिरो कमु पूरो थियो। फ्रेम, सुई, धागो, कैंची हे शयूं इन में मूंखे कमु आयूं जिन सां मां हिनखे कंप्लीट कयो आहे। उनखां अॻियां रेड कलर जे हिननि गुलनि में मां कुझु डिफरेंट करण वारी आहियां। जीअं मां हिननि खे पननि खे साए धागे सां भर्त भरियो आहे ईअं मां गुलनि में हणंदमि हे मोती। हे आहिनि रेड कलर जा शीशे जा मीडियम साइज़ मोती। सो इहे कंप्लीट करण खां पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि त मां हे कीअं ठाहियो आहे। हे आहे हिन जो फाइनल लुक। कमेंट ज़रूरु कजो, ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो। हिनखे मां मोतियुनि सां गुलनि खे आउटलाइन कई आहे, पननि जी आउटलाइन मां धागे सां कई आहे। सो हे कंप्लीट थी वियो आहे ऐं जॾहिं सिबजंदा त मुंहिंजे घर जी सूंह खे इलाही वधाईंदा।